पंहिंजे सवारी ते सवार थी फरात नदी ते आयो इमाम मजलूम इमामन सा जुल्म थियो पर जो मतलब इहो कोने त इमामन खे ताकत न हुई इमामन खे पावर न हो रब इन्हनि खे ताकत ॾिनी हुई हिकिड़ो जिन इमाम हुसैन वटायो हुसैन जे तूं चई त फरात नदीअ खे पार खां पटे करे तुंहिंजे खीमन में खणी अचो और फरमायो न सब्र ऐं शुक्र खे हथ कयो मोहान पिरी अचे पाण पाणी बधदुम पटियूं हजरत अब्बास खली खड़ी तो हुनन हर तरफ का तीर वसाया हजरत अब्बास जो बाजू कटजी पियो वरी बे बाजू में था खड़न यो बाजू कटजी पियो वरी पंजे वात में चक है उथन हुन बेहयाल हुन खली में भी तीर है पानी वही अल्लाह इमाम हुसैन जे भा हजरत अब्बास के शहीद कयो वियो हाने कई शहीद थिया तो वाकयो हजरत इमाम अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जर मैदान में अचन पिया इमाम अली अकबर चयो बाबा इन पहिरिया मां भी दुस पो तहां खे इजाजत साईं फरमायो न तुझी सूरत सीरत मुझे नाने जहिड़ी तुझो नक मुझे नाने जहिड़ो तुझा कन मुझे नाने जहिड़ा तुझो हलन मुझे नाने जहिड़ो तुझो वेहण मुझे नाने जहिड़ो तुझो अंदाज मुझे नाने जहिड़ो जॾहिं मक्के मदीने वारे ॿारनि खे नाने जी सिक लॻंदी आहे तुझी सूरत खे ॾिसी नाने जी सिक लाहींदा तोखे मां न छॾींदुसि तो न बाबा इजाज़त इमाम अली अकबर शहीद थियो के खणाण वाला नाहे पर्देदार न्यायो अंदर हण और जमीन की था चन 18 साल की है ये अमानत हुसैन की सुभान सुभान 18 साल की है अमानत हुसैन की अब है तेरे सुपर्द ये सआदत हुसैन की पाना पंजे खीमन में अलबता प्या कन उर्दू वाले दाजी अलबता के बयान कंदे ॾाढो प्यारो नज़र उठायो अथस छापियो चे इमाम अली मकाम और फरमाए प्या अलबता ऐ अहले बैते मुस्तफा अलबता आले पैगंबर अलबता नरी सकीना के खणी जाता चढ़ फिर नबी सकीना से बोले हुसैन ऐ मेरी मजलूम दुख्तर अलवदा हजरत ज़ैनुल आबिदीन बीमारा लठ ते टेक दे जो बाबा मुखे इजाजत दे मां करबला जे मैदान में वञा न बाबा तो मां मुझे नाने नबी जो नस्ल वसन फिर गले लपटा के आबिद से कहा ऐ मेरे बीमार दिलबर अलवदा भजी बच्चन खां मोकलाइन पिया बीवी शरबम सिजे हुसैन एक अर्ज त बुधी वने रात को ख्वाब ॾिठो थम बुधा केड़ो ख्वाब ॾिठो थी यदि रात न करबला जे मैदान में एक पर्देदार औरत बीठी आ पुछा थी त मां केर आयो तेरी बेटी सुन में फातिमा हूं बिनत शाहे मशरिकैन सुबह इस मकतल में लेटेगा मेरा प्यारा हुसैन अम्मा छा खपई तेजी फरियो अम्मा फरे के छा करनी है और मैं थी इसलिए मैं जानती हूँ करबला की ये जमीन चुभ न जाए उसके जख्मों में कोई कंकर कहीं इजाजत 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 दे शरबन वन्यो साईं करबला जे मैदान में इमाम अली मकाम आया सुभान अल्लाह हाणे हिकिड़ो हमरा मिलियो किसी को जो पुट 70 साल जो दरिया में उछलाए छॾियो रोए पियो
मुझे तो जो 70 सालन जो पुट वियो दिल झुरी पई थी जे हुसैन जा हेडा खूंतर हलिया विया उन हुसैन ते नज़र कर और हुसैन के तरस केतरी तकलीफ आ पर उन जे बावजूद भी सब्र ऐ सब्र जी तरकीब जरा पजी सारी त हेठ आया हर शहीद कयो थन हर तरफ खा भाला तीर वसाए मुझे महबूब जे बच्चे के शहीद था कर महबूब जे बच्चा पजी सारी त हेठ आया फरमाता शिमिर जरा हट जा सजदा तो करने दे रब का करूं शुक्र अता सजदा तो करने दे सिमर परे थी भी अज जुमे जो ॾींहुं अज मदीना में नबी जा इमाम खतीब पंहिंजे मस्जिद में नमाज़ूं पढ़ाईंदा हूंदा अज मूंखे भी इजाज़त ॾे परे थी भी मां अल्लाह जी नमाज़ पढ़ा सजदो कया जी सही मस्जिद तक आने का बैतुल्लाह तक होने को अल्लाह जो घर तक होने को मक्तल्ला मैदान मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साये में अरे नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साये में करे थी भी तमाम नमाज़ पढ़ा अल्लाह अकबर अकबर या आम अल्लाह अकबर मौलवी वारी में पीर वारी में फकीर वारी में या हुसैन जी अल्लाह अकबर नबी से फरमाता अल इहसान अन तअबुदल्लाह कअन्नका तराह फइन लम तकुन तराह फइन्नहु यराक एहसान ही या रब जी इबादत इया कर जण रब खे ॾिसी पियो पर जे इहा कैफियत पैदा नथी थे ये समझ तरफ तो खे ॾिसी पियो इमाम जी हा नमाज़ इते बंदूक लगे घणा बीहंदो दूर घर वाह फकीर वाह त मुल्लो जाने लाउड भजो तो भजी बाबा केॾी चीज सिर बजाइण सुना था भज या फायरिंग भी हले मां चंदो है तो फायरिंग हले मौलवी साहब नमाज पढ़ाण कोन ईंदो हलो बाबा दे हाल फायरिंग बंद थी हलाए कोन अल्लाह रहम करे जे करे नमाज जे दौरान एड़ो मसलो पेश अची वने त पूछा थी तो मौलवी साहब 3 साल में रुसल अब करे खैर सारो नमाज पढ़ी घर पहुंचा हुसैन जी अल्लाह अकबर वहां है जो एकड़े पासे तलवारूं हन भाला हन तीर हन नेज़ा हन खंजर हन पर पाण कन था अल्लाह अकबर ए ये भी था हन अल्लाह के ॾिसण इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है बटे मिनट साथ जो सुभान अल्लाह चो साईं फकीर सिकंदर चो करबला बुधा मां तने बुधा के बुधाए न तमा सवेरे बस कया इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है इसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है अरे सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो जाग जा सुनी हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है अल्लाह अकबर हुसैन अली मकाम अल्लाह जे आलो बीठो आ नमाज में मसरूफ आ जे जा पुट कुसजी वञर जे जा भाइर कुसजी वञर जे जो पर्देदार न्याणियूं वेठियूं हुजन जे पुट खे बीमारी हुजे उनखे अल्लाह अकबर करण में सुकून न हूंदो आ परेशानी रब घर दे खैर करे पर ही तुंहिंजो ऐं मुंहिंजो मामलो आ इमाम
आली मकाम जो यो मामलो कोने को अल्लाह अकबर करे जरा नमाज में बिठा उलमा फरमाता ये हजरत हुसैन खुदा जी नमाज पढ़िया या खुदाई मुस्तफा जी दीदार में महव लगो वेठो सजदे में तो वने शिमरे पलीत मस्त था खंजर के वार में शिमरे पलीत मस्त था खंजर के वार में आशिक हुसैन मस्त था दीदार यार में अल्लाह सजदे में छापड़ बुआ सजदे में सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला पर मुझो विजदान सोचे इमाम आली मकाम सजदे में ही चयो हूंदो उन ते तड़ा के को दलील बड़ी छया एकड़े दफे इमाम हसन के जने जहर मिलियो पर आखिरी टाइम ते संदन भा इमाम हुसैन घर में बैठो फरमाए हुसैन जीता खबर थे याद थी अदा केड़ी रात जो अम्मा उठंदी हुई हादा यादा अम्मा फातिमा उठंदी हुई हादा यादा वुजू कंदी हुई यादा मुसल्लो बिछाईंदी हुई यादा नमाज शुरू कंदी हुई यादा नमाज पढ़ी करे हजरत बीबी फातिमा हथन के खरदी हुई मौला ये तो वट मुझी कुछ मंजिल कुछ मकाम कुछ इज्जत पियो कुछ नथी घुरा मां तो खा पंहिंजे बाबे जे उम्मत जी बख्शिश थी घुरा जे जो नाम मुबसा के याद करे जे जी मां सा के याद करे जे जो भासा के याद करे और हुसैन सजदे में बनी करे छाचे हुंदो चे हुंदे ते यार अब तू नाना जान की उम्मत को बख्श दे यार अब तू नाना जान की उम्मत को बख्श दे सुल्तान दो जहान की उम्मत को बख्श दे ये सब मुसीबतें हैं उम्मत के वास्ते और मैंने घर लुटाया उम्मत के वास्ते सुभान सुभान सदन सिर के नेज़े ते खयो शहीद कयो इमाम ज़ैनुल आबिदीन जी जिस्म जंजीर बधा विया पाण उन हालत में कैद वारी हालत में पंहिंजे नाने नबी के सॾ कया सुभान अल्लाह पंहिंजे नाने नबी के सॾ कयूं ऐं चयूं या रहमतल लिल आलमी अदरिक लिज़ैनिल आबिदीन असाला दलीला असी जे करे ही करूंडी मां पक्का चांग मां भिरिया मां दुनिया जे केड़े बिलाइके मां या रसूल अल्लाह चवंदा आहियूं त असा के चवंदा आहिनि बाबा तव्हां मुशरिक आहियो तव्हां शिरक था कयो अल्लाह के सॾबो आहे परे खां मां चवां थो अल्लाह परे किथे आहे अब अल्लाह परे आहे ॻाल्हाइजो अल्लाह त वेझो आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद रब थो चए मां साह जे रग खां बि वधीक वेझो आहियां अल्लाह त क़रीब आहे पोइ परे खां सॾ करण जी तव्हां मुशाबहत अल्लाह सां किथां हणो ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे मैदान में महबूब जे बच्चे जॾहिं सदन खे क़ैद कयो वियो त पाण छा कयूं नबी साईं खे सॾ कयूं ऐं छा फरमायूं फरमायूं या रहमतल लिल आलमी अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस आई दे ज़ालिमी फिल मौक़बे वल मुज़दहम सुभान अल्लाह ओ नाना ज़ैनुल आबिदीन जे हालत नज़र फरमा ज़ैनुल आबिदीन जे हालत नज़र फरमा हे सुन्नी तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको हज़रत अबू बकर जो आ
तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको हज़रत उमर जो आ, तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको हज़रत उस्मान जो आ, तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको हज़रत अली जो आ, तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको इमाम हसन जो आ, तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको करबला जे शहीद इमाम हुसैन जो आ। ऐं मां इहे चवां थो त तुंहिंजो अक़ीदो हो अक़ीदो आ जेको इमाम ज़ैनुल आबिदीन जो अक़ीदो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन करबला जे मैदान में नबी साईं खे सॾ कया, संदन सिर मुबारक खे भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह बयान कयो आहे। पर मैं तो ॾाढी रत रत्यास ॾंद त मोतीअ गुतिया, फरमाए तो ॾाढी रत रत्यास ॾंद त मोतीअ गुतिया, चोॾींहं माहे चंड जे पिड़ में पेशान्यास, अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीन्यास। वगैरह खोलीस त कुछ खड़कायूं 2-3 मिनट। दाढ़ी रत रत्यास दंदत मोतीय गुतिया, फरमाए तो दाढ़ी रत रत्यास दंदत मोतीय गुतिया, चोॾींहं माह चंड जे पिड़ में पेशान्यास, अल्लाह नूर समावाते वल अर्द जलवो ज़मीन्यास, तकरा करबला जा मादर थे मेरास, फटन तारत पुढ़ा अली थे उगियास, वो मिनई माफ कयास, खालिक बदले मूण जे तो दरब जी मर्जिया, दोस्त खुहाए तादिला तो मुहिब माराए, फासल खलीलन के न चई सुभान अल्लाह, खुली न चई सुभान अल्लाह, अचल के खड़ी जो सुभान अल्लाह जवान जा बच्चा, हासन खलील के सख्तियों सहाये, अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, इन्हीं में आहे ताऊनी गाल असरार जी। इमाम जो सिर खयो पिया वञन, हराम नाले हिकिड़े मक़ाम तां हिकु यहूदी पंहिंजी माड़ीअ ते वेठो आहे, यहया नालो आहे, उनजी नज़र हज़रत हुसैन जे पाक चेहरे ते पई आहे। इमाम जे चपन में चुरपुरा अल्लाह जो क़ुरान जारी आहे, वसयअलमुल लज़ीन ज़लमू अय्यम क़लबी यनक़लिबून। ओ यहूदी पंहिंजी माड़ीअ तां लही आयो, जेके थकजी पियो हथ मथे खड़ो, बटे कया अथव ये न करे असल थकजी मां पियो वाले मणी तहां जो बहानो करे किसके सूरत पढ़ा। सुभान अल्लाह। मुझे को भजन आवर माशाअल्लाह जवान बैठा हो, ओ यहूदी पंजे मारी ता लही अचे, पुछे तो ई कंहिंजो सिर, जवाब तो अचे त आ असुल खां आशिकन जो रहनुमा रहबर हुसैन, दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिलबर हुसैन। सुभान अल्लाह। जो सिरा केराही सजे जो नानू मुस्तफा बाबो अली मुर्तजा, फातिमा जी चल अमाई भाओ हसन मुझे दवा, केराही आ उनन सभनी जो जानी जी जो जोहर, ओ हथ तखण सुनी जी जो जोहर हुसैन, दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिलबर। हाणे हू छा पियो चए असांजे वार साहब जो शेर तर्जुमानी, यहूदी छा थो चए, जेको को बेन शेर खुदा जे शेर जहिड़ो कोना, लख यज़ीदी
जेड़ो कोला कलमू तो बड़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जे जो डॉक्टर जो मकाम जो सिर मेज़े ते आ उते अल्लाह जो कुरान ये तो को बेहल शेर खुदा जे शेर जेड़ो कोला लख यजीदी पर पिरिय जे पेर जेड़ो कोला राहे खुदा में अकबरो असगर हुसैन दाइमा दिल में रहे तो दिल रुबा दिलबर हुसैन सुभान हलंदे हलंदे हिकड़े शख्स थोड़े इमाम ज़ैनुल आबिदीन के जो इमाम सब्र कजा लोगी तो ते तकलीफ कोन आई हजरत यूसुफ के तो थियो हो पर मुझे यूसुफ जे केद में फर्क आ मुझे यूसुफ जे केद में फर्क आ केड़ो फरमाया था केद यूसुफ दी इथे केद आबिद दी इस विच फर्क हजारा यूसुफ केद अकेला गोया मेरे नालन पर्देदारा यूसुफ सा अम्मा गद कोन यूसुफ सा भेड़ गद कोन हुई यूसुफ सा न्याणियों गद कोन हुयो उसा मदीने वाले जो पर्देदार न्याणियों गद हन उन फातिमा जो न्याणियों गद हन जेका दुनिया के छड़े पई त अली मुर्तजा के पई चे अली रे मां दुनिया दा लाडाणो करे वन्या दुनिया के छड़े वन्या त मुजो जनाजो रात जो खंजा मुझे जिस्म ते तके जी नजर न पईया पर मुझे जनाजे ते बके जी नजर न पवे उन हैदर जी शहजादी मुसागन इब्ने ज़ियाद जी दरबार में जब रखनी आया चंदन सिर मुबारक त उम लठ खणी इमाम पाक जी चप्पल ते फेराए एक सहाबी चयो ओ इब्ने ज़ियाद लठ के हटा लठ के परे करे छो त ही होई चप्पल जन चप्पल ते मो रसूलुल्लाह की चुमदे विठो हिनन चप्पल ते रसूलुल्लाह चुमियो परे कर लठ करबला जो वाकियो छा सबक थोड़े मुसलमानों त बातिल जे आडो झुकणो ना अब केड़ो सबक थोड़े बस ॿुधो हाणे आखिरी ॻाल्हि केड़ो सबक थोड़े त बातिल जे आडो झुकणो ना इमाम के लाल को पैसा गवर्नर माल मिल्कियत हर शइ मिले पर फरमायो नथो थी सके कतन नथो थी सके बातिल जे आडो झुकणो ना ऐ असी हुसैनी सनायो को पैसा रिसी करे या माल या लालच या दुनिया जो को फन रिसी करे असी पंजे मसलक के पंजे हक वारे तरीके के छड़े जो तो पोसा जो मत अफसोस बसी चाचा हुसैनी सियासी अल्हम्दुलिल्लाह मां ये चवण ला तैयार है असी सुन्नी हकीकी हुसैनी ऐ मां यो चयो जलसन में दबा जे के चमन था असी हुसैन जा हबदार आयूं ओहे भी इमाम हुसैन जो या अहले बैत जो शान बयान कन ऐ सुन्नी वो बयान कन मां खुदा जो कसम खणी तो चवा कुरान ऐ हदीस मां जे सुन्नी शान नबी जे बच्चन जो बयान कंदा के मां जे लाल के ताकत ही ना है जो नबी जे बच्चन जो शान ये बयान करे वगैरह अफसाना बटे मिनट पार गडी करे तो के जना से बड़ा अहले बैत जा आशिक आयूं यो पार कढण यो मकरा फरेब कारिया हकीकत जे लिहाज नबी जा आशिक नबी जा दीवाना अहले सुन्नत व जमात अहले सुन्नत व जमात वारा हन ऐ असा बिल खुसूस जेके हजरत किबला सजन साईं जा गुलाम आहियूं चो सुभान अल्लाह जोन सा बटे मिनट सुभान अल्लाह चो मां बताए न साईं जन साईं ने दिल से मोहब्बत आ प्यार वारी ऐ सुने ताल्लुक वारी मोहब्बत आ ये सारे वाल साहब जो कुड़ी मनकबत में शेरा में साडी प्यारी गाल कीथन
सुभान अल्लाह। रब वह जो वधायो थई मुझा पीर सजण साईं। रब खिजरी हयाती ॾेई मुझा पीर सजण साईं। दर्दन दवा तुझी अक्सीर सजण साईं। दर्दन लय दवा तुझी अक्सीर सजण साईं। असी हकीकत में जेके ताहिरी आहियूं नबी साईं जा गुलाम, नबी जे सहाबन खे मञण वारा, अहल बैतन सां मोहब्बत रखण वारा, गौसे आज़म कुतुबे आलम महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी इंदीले नूरानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी। उन सां असांजी दिली मोहब्बत असांजे मथां इल्ज़ाम हयो वेंदो आहे त ही कादरी नक्शबंदी जेके आहिनि हे बादशाह पीर खे कोन था मञनि। चाचा तोखे कहिड़ी ख़बर त बादशाह पीर जो शान छा आहे? इमाम रब्बानी तो लिखे मुझा कई मकाम रहल हा, सोणी बादशाह पीर जो जुब्बो पातम, संदल जुब्बे जे बरकत सां मुझा मकाम तय थी। नक्शबंदन वटि त बादशाह पीर जो फैज़ आहे। सुन्नत रसूल जेका बादशाह पीर हलाई अॼु बि नक्शबंदन में जारी आहे। रब करीम सभिनि खे आबाद करे, तव्हांजो अचण वेहण ॿुधण क़बूल करे। मुझिला बि दुआ कजो अल्लाह से मूंखे नबी पाक जे दीन जी ग़ुलामी नसीब करे। ऐं ही जी शेर आहे त मैं वो सुन्नी हूँ जमीले कादरी मरने के बाद मेरा लाशा भी कहेगा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह।